अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठुअर बाबाला मौजू 12 इमाम 14 मैसूम पाठ नंबर पहिरियों। ख़ालिक़े आलम पंहिंजे बंदनि जे रहबरीअ ऐं रहनुमाईअ लाइ 1,24,000 हादी उमाड़िया, जिन मां 313 रसूल ऐं बाक़ी नबी आहिनि। रसूलनि में 5 उलुल अज़्म हुआ। उन्हनि नबियनि ऐं रसूलनि ते ईमान ज़रूरी आहे। उन्हनि खे मनसूस आलम में इल्मु लुदनी ऐं अफ़ज़ल काइनात क़रार ॾिनो वियो। उन्हनि में असांजो नबी अकरम अबुल क़ासिम हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि शामिल आहिनि, जिन खे ख़ालिक़े आलम पंहिंजे नूर अज़मत जलाल नूरीअ सां पैदा कयो ऐं संदसि जिस्म मुबारक जो पाछो न हो। संदन आमद बासाद जी तारीख़ में इख़्तिलाफ़ आहे। के मुसलमान संदन विला जी तारीख़ 2, के 6, के 9 ऐं के 12 रबियल अवल लिखनि था, पर अहले तजवीज़ आलमनि जी अक्सरियत अहले सुन्नत बैज़ आलम 17 रबियल अवल साल पहिरियों आमुल फ़ील 570 ईस्वीअ ते मुतफ़िक़ आहिनि। अल्लामा मजलिसी अलैहि रहमत हयातुल क़ुलूब में लिखियो आहे त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी आमद थियण शर्त सदन जिस्म मुबारक मां अहिड़ो नूर ज़ाहिर थियो जंहिंसां सॼी दुनिया सॼी काइनात मुनव्वर थी वई। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आमद बासात सां गॾु थी ॿेई हथ ज़मीन ते रखी ख़ालिक़े काइनात आॾो सजदो कयाऊं ऐं आसमान तरफ़ मुंहुं बुलंद करे तकबीर चई ऐं संदन ज़बान ते जारी थियो ला इलाहा इल्लल्लाह अना रसूलुल्लाह। उन वक़्तु सॼी काइनात में लर्ज़श पैदा थी, तारा टुटण लॻा, अहिड़ा तारा चमकण लॻा जेके कंहिं बि न ॾिठा हुआ। सॼी दुनिया जा कलेसा ऐं ग़ैर अल्लाह जी इबादत करण वारा मक़ाम ॾही पिया। जादूगर अकुल विञाए वेठा। फारस जी इहा बाहि जेका 1000 सालनि खां रोशन हुई, उहा विसामी वई ऐं दजला में एतिरी तुयानी पैदा थी जो हुनजो पाणी कसरा में भरिजी वियो। त कसरा ऐं शिगाफ़ पइजी वियो ऐं उन जा 14 किंगरा ॾही पिया। संदन आमद बासादत मां केतिरा ई अहिड़ा वाक़िया रूनमा थिया जेके हैरत अंगेज़ हुआ। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे आमद बासादत खां अॻु ई सदन वालद बुज़ुर्गवार जनाब अब्दुल्ला अलैहिस्सलाम इंतकाल करे चुको ऐं जॾहिं पाण 6 वरनि जे जमाल खे पहुता त संदन वालदा माजिदा आमना अलैहिस्सलाम बिंत वहब हज़रत अब्दुल्ला अलैहिस्सलाम जे क़बर जे ज़ियारत लाइ मदीने वई, जिते हिन हिकु महीनो क़याम कयो ऐं वापसीअ ते मदीने खां 32 मील परे मके तरफ़ मक़ाम अबवा ते इंतकाल कयाई ऐं उते ई मदफ़ून थियूं। माउ ऐं पीउ जे साए खां महरूम थियण बैदि सरकार रिसालत मां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी परवरिश संदन ॾाॾे हज़रत अब्दुल मुतलिब जिन निहायती शफ़क़त सां कई ऐं जॾहिं संदन वक़्तु वफ़ात वेझो आयो त पाण जनाब मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी परवरिश लाइ पंहिंजे फ़र्ज़ंद जनाब अबू तालिब अलैहिस्सलाम खे मुंतख़ब कयो ऐं खेसि उन सिलसिले में वसियत कयाऊं। उन वक़्तु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ॼमार मुबारक 8 वरिया हुई। हज़रत अबू तालिब अलैहिस्सलाम जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी परवरिश निहायत शफ़ीक़ाना नमूने कई ऐं संदसि नुसरत ऐं हिफ़ाज़त लाइ बेशुमार मुसीबतूं बर्दाश्त कयूं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी नंढपण खां ई अहिड़ी अंदाज़ में गुज़री जो संदन हुस्न सीरत पाकबाज़ी सिदक़ ऐं दयानत जी शोहरत आम थी वई ऐं खेनि सादिक़ ऐं अमीन जे लक़ब सां सॾियो वेंदो हो। जॾहिं संदन ॼमार 25 सालनि जी थी त ख़ानदान कुरैश जे सभ खां दौलतमंद पाकबाज़ ख़ुशि अख़लाक़ ऐं नेक सीरत ख़ातून हज़रत ख़दीजा अलैहिस्सलाम बिंत ख़ुवैलिद हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिंदा शादीअ जो पैगाम मारियो, जंहिंखे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़बूल फ़रमायाऊं ऐं हज़रत अबू तालिब अलैहिस्सलाम जिन संदन निकाह पढ़ायो। उन वक़्तु जनाब ख़दीजा अलैहिस्सलाम जिन जी ॼमार 40 साल हुई। मुर्ख़ल लिखिया त हज़रत ख़दीजा रज़ी अल्लाह ताला जो महर 12 उंस सोन ऐं 25 ऊठ मुक़ररु थियो, जेको हज़रत अबू तालिब अलैहिस्सलाम जिन उन ई वक़्तु अदा कयो। जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॼमार 40 सालनि जी थी
तंहिंकरा त हमेशह वांगुरु पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कोई हिराजे उन खुलत गाह ॾांहुं विया जॾहिं पाण रोज़ानो वञी पंहिंजे आसमान ऐं तारनि खे ॾिसी ख़ुदा जे कुदरत ते ग़ौर कंदा हुआ। उन ॾींहुं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उते तशरीफ़ फरमा ॾिया त हिकु मुक़रब ख़ुदा फ़रिश्तो ज़ाहिर थियो ऐं उनजो आवाज़ु जबलनि ऐं वादियुनि में गूंजजणु लॻो। पर ख़ुदा जे नाले सां जंहिं काइनात खे तख़लीक़ कयो आहे, दरअसल इहो हुकुम ख़ुदावंदी हो त तूं रब जी जेका इबादत तन्हाई में करींदो ऐं जंहिं शइ खे सिर्फ़ु सीरत सां ज़ाहिर कंदो रहियो आहीं उनजो हाणे ऐलान फ़रमाए, उनखे बैसत सॾियो वेंदो आहे। उन बैदि हुज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सभिनी खां अॻु पंहिंजे क़राबतदारनि खे ढ वटे सलाम ॾिनी ऐं मर्दनि में सभ खां अॻु अली अलैहिस्सलाम इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम ऐं औरतुनि में जनाब ख़दीजा अल कुबरा इस्लाम ज़ाहिर कयो। 3 सालनि ताईं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन ॾहवट खे आम न कयो, पर 3 सालनि बैदि पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ॾहवत ॾिनी त कुरैश जे कुफ़ारनि मथनि ज़ुल्म जा पहाड़ किराए छॾिया ऐं हालतूं उते वञी पहुतियूं जो बैसत जे 7 साल हज़रत अबू तालिब अलैहिस्सलाम संदसि ज़िंदगीअ खे बचाइण लाइ खेनि ॿियनि 40 साथियुनि ऐं घर भातियुनि खे वठी शुएब अबू तालिब में मशहूरु थी वियो। कुरैश जे कुफ़ारनि उन अमल खे ॾिसी हिकु अहदनामो लिखियो जंहिंमें बनी हाशिम ऐं बनी मुतलब वारनि जे बाइकाट जो फ़ैसिलो लिखियो वियो। उन बैदि हिननि शुएब अबू तालिब जो मुकमल घेरो करे वरितो ऐं 3 सालनि ताईं इहो घेराव जारी रखियो। शुएब अबू तालिब में रहंदड़नि खे उन अरसे दौरान केतिरनि ई जिस्मानी ऐं रूहानी तकलीफ़ूं पहुतियूं ऐं खेनि खाध ख़ोराक न हुजण सबबि वणनि जा पन बि खाइणा पिया। रिवायतनि मूजिबि जॾहिं अहले शुएब जा मासूम ॿार बुखनि सबबि दाऊं कंदा हुआ त आस पास वारनि जी निंड हराम थी वेंदी हुई। 3 सालनि बैदि शाम बिन उमर बिन हर्ष खे उन्हनि ॿारनि जी हालत ते रहम आयो ऐं हिन कुझु माण्हुनि खे पंहिंजो हामी बनाए अहले कुरैश जे इज्तिमा में इहो सुवालु उथारियो। अबू जहल ऐं संदसि ज़ाल मुखालफ़त कई, पर ॿियनि माण्हुनि जे दिलनि में कुझु हमदर्दी पैदा थी। एतिरे में हज़रत अबू तालिब अलैहिस्सलाम उते पहुतो ऐं चयाईं त मूंखे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो आहे त तव्हां जेको अहदनामो लिखियो हो उन जे जंहिं हिसे ते अलाह जो नालो लिखियलु आहे उन खां सवाइ बाक़ी सॼे अहदनामे खे उॾो ई खाई वई आहे। अहले कुरैश हाणे ज़ुल्म जी हद थी चुकी आहे। तव्हीं पंहिंजे उन अहदनामे खे ॾिसो, अगरि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ॻाल्हि सची आहे त पोइ इंसाफ़ करियो, न त जीअं तव्हांखे वणे तीअं करियो। तारीख़ तिबरी तारीख़ कामिल रोज़त अल अहबाब मूजिबि उन बैदि अहदनामो घुरायो वियो त हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चवणु सही साबित थियो ऐं अहले कुरैश शर्मिंदा थी शुएब अबू तालिब अलैहिस्सलाम जो घेराव ख़तमु कयो ऐं उन वाक़िए बैदि केतिरा ई काफ़िर मुस्लमान थी विया। उन बैदि इस्लाम ॾींहों ॾींहुं तरक़ी करणु लॻो ऐं माण्हू वॾे तइदाद में इस्लाम क़बूल करणु, इस्लामी तइलीमात ऐं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रमाननि बुतनि जी ख़ुदाईअ वारनि बुनियादनि खे लोॾे छॾियो त बुतनि जा पुॼारी रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा जान जा दुश्मन थी पिया ऐं नेठि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मके मां मदीने तरफ़ हिजरत फरमाई। अहिड़ी तरह इस्लामी तइलीमात जज़ीरे अरब मां सॼी दुनिया में फैलिजणु लॻियूं ऐं हिकु नई दुनिया वजूद में अचणु लॻी। कुफुर, शिरक ऐं निफ़ाक़ मटिजणु लॻो ऐं चरागे मुस्तफ़ी जे रोशनी जहालत जे ऊंदाहिनि खे ख़तमु करणु लॻी। तहलक दुश्मनी फ़साद जे जाइ ते हुस्न इख़लाक़, अख़ुवत, मसावात, रहमत ऐं शफ़क़त ऐं इत्तिहाद पैदा थियणु लॻो ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काइनात रहमतुल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजी रिसालत जी ज़िम्मेवारनि खे अहिड़ी रीति निभायो जहिड़ी रीति रब पाक चाहियो हुजे।
हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजे कामयाबीअ जो ऐलान आख़िरी हज जे मौक़े ते 1 लख खां वधीक माण्हुनि आॾो कयो। अहिड़ी तरह जॾहिं रब पाक वटां आयत अल-यौम अकमलतु लकुम दीनुकुम नाज़िल थी त इस्लाम जी तकमील थी वई। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो इतिहाद यंगानगढ ऐं भाईचारे वारो पैगाम अॼु बि सॼी दुनिया जे लाइ मशाले राह आहे। ही हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो इहो मौजूदो आहे जंहिं गैर मुस्लिम बि एतिराफ़ कंदा। ही मौजूदो सन 9 बैसत जो आहे। यहूदी आलमनि मके जे काफ़रनि खे चयो त जादूअ जो असरु ज़मीन ताईं महदूद हूंदो आहे। उन करे तव्हां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चओ त हू तव्हांखे चंड 2 टुकड़ा करे ॾेखारे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं कुफ़ार खे इस्लाम जी दावत ॾेई रहिया हुआ त चंड यहूदनि ऐं काफ़रनि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां संदसि सचाईअ जे सबूत जी घुर कंदे चयो त तव्हांखे चंड खे 2 टुकड़ा करे ॾेखारियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन शहादत वारी आङुर सां चंड तरफ़ इशारो कयो त चंड 2 टुकड़ा थी वियो। क़ुरान हकीम में उन बारे में इरशाद आहे त जॾहिं वक़्तु आयो त चंड टुकड़ा थियो। काफ़र जॾहिं बि को वॾो मौजूदो ॾिसंदा हुआ त चवंदा हुआ त इहो जादू आहे ऐं ईअं थींदो रहंदो आहे। बैद में काफ़रनि हिक काफ़िले खां पुछियो त राति चंड कीअं हो। जवाब में काफ़िले वारनि चयो त चंड 2 टुकड़ा थियल हो। पर ज़ालिम काफ़र पोइ बि ईमान वारा न थिया। उमर बिन हसीन खां रिवायत आहे त असीं 40 असहाबी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु सफ़र में हुआसीं त असांजो पाणी ख़तमु थी वियो। सख़्तु उञ वारी हालत में बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सफ़र जारी रखण जो हुकुम ॾिनो। असीं अॻिते वधंदा रहियासीं त राह में असांखे हिकु औरत मिली जंहिं वटि पाणीअ जूं 2 मशकूं भरियल हुयूं। असां हिन खां पाणी घुरियो पर हिन इहो चई असांखे पाणी ॾियण खां इनकार कयो त मुंहिंजा ॿार यतीम आहिनि ऐं हीउ पाणी उन्हनि जे लाइ खणी पई वञा ऐं हितां पाणी 1 ॾींहुं ऐं 1 राति जे पंध ते आहे। उन औरत खे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि आंदो वियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन जे पाणीअ वारी मश्क ते हथ फेरायो त मश्क मां पाणी फुहारा करे वहण लॻो। असां 40 असहाबनि उन मां पाणी पीतो ऐं पंहिंजूं मश्कूं भरियूं ऐं औरत जे पाणीअ वारी मश्क साॻी तरह भरियल ई रही। उतां वञी इहा ॻाल्हि उन औरत पंहिंजे ॻोठ वारनि खे ॿुधाई जंहिंखां पोइ इहा औरत ऐं सदन ॻोठ वारनि इस्लाम क़बूल कयो। अबू हुरैरा बयान थो करे त मूंखे बुख अहिड़ो बेहाल कंदी हुई जो आउं सभिनी सीने ते हथ रखी ज़मीन ते किरी पवंदो हुउसि। ईअं ई हिकु ॾींहुं आउं बुखियो वेठो हुउसि त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन तशरीफ़ फरमा ॾिया। मूंखे उन हाल में ॾिसी पाण सां गॾु पंहिंजे घर वठी हलिया। उते पहुतासीं त खीर जो हिकु भरियल प्यालो हुयो। मालूम करण ते ख़बर पई त को शख़्स नज़राने में इहो खीर जो प्यालो ॾेई वियो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सफ़ा वारनि खे सॾायो। इहो ॿुधी मूं महसूसु कयो त हाणे इहो खीर बि मूंखे नसीबु न थींदो। एतिरे में सफ़ा वारा बची विया। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सभिनी खे इहो खीर पीआरियो ऐं मूंखे बि ॾिनो। मूं खीर पी ढ कयो त मूंखे ॿियो भेरो बि खीर ॾिनऊं। अहिड़ीअ रीति असां सभिनी माण्हुनि उन हिकु प्याले मां खीर पीतो ऐं सभ जा सभु शिकमसेर थियासीं। हिकु ॾींहुं इंस बिन अबू तलहा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हाज़िर थियो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सफ़ा वारनि खे क़ुरान पाक जी तइलीम ॾेई रहिया हुआ। बुख जे करे संदनि पेट ॿधल हो। इंस वञी पंहिंजे वालिद अबू तलहा सां इहा ॻाल्हि बयानु कई। अबू तलहा मज़दूरी करे कुझु जो वठी आयो जंहिंखे पिसाराए पंहिंजे ज़ाल खां हिकु मानी पचारायई। उन बैदि अबू तलहा पंहिंजे पुट इंस खे चयो त वञी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे वठी अचु ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे इहो अकेलाईअ में अर्ज़ु कजां उन करे जो मानी थोरी आहे। अगरि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पाण सां गॾु वधीक माण्हुनि खे वठी आया
त मानी पूरी न पवंदी। इन सॼे पैगाम ॾियण बैदि कुझु देर खां पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अबू तला जे घर तशरीफ़ आवर थिया त साणुनि गॾु असहाबा किराम जी पूरी जमात हुई। अबू तला या हिकु मानी आणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियां रखी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन थोरो गिहु घुरायो उन मानीअ ते आयो त मानी वधी पई। उन खां पोइ 80 माण्हुनि गॾिजी इहा मानी काढी ऐं सभु शिक में सेर थी उथिया। जॾहिं मस्जिद नबी तमीर थी त मेंबर ठहियल न हो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खजीअ जे हिकु फरहे जे ते टेक ॾेई ख़ुतबो ॾींदा हुआ। जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे इजाज़त सां मस्जिद नबीअ में मेंबर नसब थियो कयो वियो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन ते वेही ख़ुतबो ॾियणु लॻा त खजीअ जे फरहे मां रुअण जो आवाज़ु अचणु लॻो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मेंबर तां लही खजीअ जे फरहे ते शफ़क़त भरियो हथु रखियो त रुअण जो आवाज़ु बंदि थी वियो। बैदि में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुकुम ते उन खजीअ जे फरहे खे मेंबर जे भरिसां ज़मीन में पूरियो वियो। बैकी जहील खां रिवायत आहे त आउं हिकु जंग में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां गॾु हुयुसि। आउं हिकु कमज़ोर घोड़े ते सुवार हुयुसि जंहिं करे बार बार पुठिते रहिजी ॾे वियुसि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन माण्हुनि खे तेज़ हलण लाइ फरमायो त मूं अर्ज़ु कयो त आका जंहिं घोड़े ते सुवार आहियां इहा तमामु कमज़ोर आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मुंहिंजे घोड़े खे आस्तगीअ सां चइबो कयो ऐं कुझु लफ़्ज़ चयाईं, जंहिंखां पोइ मुंहिंजे घोड़ी एतिरी त तेज़ रफ़्तार थी वई जो उन जो लगाम संभालण बि ॾुखियो थी पियो। बैदि में उन घोड़ीअ 10 फर बि ॾिना जेके मूं विकिया। यज़ीद बिन अबीद सलमा खां रिवायत थो करे त ख़ैबर जे जंग में मूंखे अहिड़ो डपु लॻो जो मुंहिंजे बचण जी उमेद ख़तमु थी वई। आउं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में हाज़िर थियुसि। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुझु पढ़ी मूं ते दम कयाऊं, जंहिंखां पोइ आउं सिहतयाब थी वियुसि। उर्द वारी जंग में फतारा बिन नहमान जी अखि में अहिड़ो तीर लॻो, अखि जो डोडो ॿाहिरि निकिरी आयो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजे हथ मुबारक संदसि अखि ते रखियो त संदसि अखि बिल्कुलु ठीकु थी वई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी आज़ादु कयल ग़ुलाम सफ़ीना जे बयान आहे, आउं हिकु ॾींहुं बहिरी सफ़र करे रहियो हुयुसि त ॿेड़ी टुटी पई। आउं हिकु तख़्ते जे सहारे ते किनारे ताईं पहुतुसि। दरिया जो उन किनारे ते घाटो झंगो हो ऐं आउं जीअं ई किनारे ते पहुतुसि हिकु शींहुं मूं ॾांहुं वधणु लॻो। मूं उन शींहं खे मुखातिबी चयो त आउं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो ग़ुलाम आहियां। इहो ॿुधी शींहुं पुछड़ो उॾणु लॻो ऐं मूंखे झंग मां निकिरण लाइ रस्तो ॾेखारण लाइ मुंहिंजे अॻियां अॻियां हलणु लॻो। बैकी खां रिवायत आहे त ख़ालिद बिन वलीद पंहिंजे टोपीअ में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा कुझु वार मुबारक रखंदो हो। उन जे बरकत सबबि खेसि जंग में कामयाबी नसीब थींदी हुई। शौक़नामा आल मोहम्मद जो मुसनफ़ लिखे थो, रसूल करीम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा जिन जी आमद बासादत के चंदा 12 रबियुल अव्वल बैज़ 17 रबियुल अव्वल 571 ईस्वी जुमे जे ॾींहुं तुलूए फजर जे वक़्तु थी। बैसत खां 40 साल अॻु मके मुकरमा में संदन आमद बासादी ऐं 28 सफ़र 11 हिजरी सूमर जे ॾींहुं 63 सालनि जे जमार में रहलत फरमायाऊं। संदन रोज़ो अटर मदीना मुनवरा में आहे। शौक़नामा आल मोहम्मद जो मुसनफ़ लिखे थो त हिजरत जे 8 साल जंग ख़ैबर जे फतह खां पोइ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं वापसि मोटी रहिया हुआ त रस्ते में हिकु यहूदी औरत संदन ख़ुराक में ज़हर मिलाए छॾियो। इहो ज़हर ॿकरीअ जे रान में मिलाए ॾिनो वियो हो।
पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन महसूस करे वरितो ऐं पंहिंजो हथ झटि ई रोके छॾियाऊं, पर उन थोरे खाधल ग़िज़ा में शामिल ज़हर जो मथे न असरु थियो, जेको कॾहिं कॾहिं ज़ाहिर थींदो। आख़िरकार उन ज़हर जे असर खेनि अलील करे छॾियो ऐं उन ज़हर जे असर सां ई संदन रहलत थी। तारीख़ूं लिखनि थियूं त विदा खां पोइ हुज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी तबियत अक्सर अलीलो रहंदी हुई। किताब रोज़तुल अहबाब, मदारिजुल नबुव्वत, तारीख़ बगदाद, अजाइबुल क़सस, रोज़तुल सफ़ा, अनवारुल क़ुलूब, कनज़ुल अमाल, अर्जुल मतालिब, अल मुर्तज़ा अलैहिस्सलाम, फ़तहुल बारी, तारीख़ तिबरी ऐं तारीख़ अबूल क़दा मूजिब बीबी आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमायो त वक़्त आख़िर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त मुंहिंजे हबीब खे सॾायो। मूं पंहिंजे वार्ड खे सॾायो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वरी बि साॻिया लफ़्ज़ वरजाया, जिन खे ॿुधी मूं हज़रत अली अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे सॾायो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हज़रत अली अलैहिस्सलाम खे चादर में वठी आख़िरी वक़्त ताईं सीने सां लॻाए रखियो। खेनि वसियतूं करण बैदि फरमायाऊं त ऐं अली, तोखे मूंखां पोइ सख़्तु सदमा बर्दाश्त करणा पवंदा। तूं सब्र कजां ऐं जॾहिं अहले दुनिया परस्ती करण लॻनि त तूं दीन इख़्तियार करे रखजांइ। पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जनाबे सैयदा अलैहिस्सलाम ऐं हसनैन करीमैन अलैहिस्सलाम जिन खे सॾाए वरितो ऐं जनाब सैयदा जे हंज में सिर मुबारक रखी छॾियाऊं। उन वक़्तु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हालति मुनग़िर हुई ऐं उन वक़्तु दरवाज़े ते हिकु शख़्स आयो ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां मुलाक़ात लाइ इजाज़त तलब कयाऊं। जनाबे सैयदा अलैहिस्सलाम खे जवाबु ॾिनो त मुंहिंजे बाबा साईं ते हिन वक़्तु बीमारीअ जो ग़ुलबो आहे, उन करे तूं हिन वक़्तु मोटी वञ। उन वक़्तु उहो शख़्स मोटी वियो। कुझु देरि खां पोइ ॿीहर आयो ऐं मुलाक़ात लाइ इजाज़त तलब कयाईं। जनाब सैयदा खे वरी बि साॻियो जवाबु ॾिनो। उन शख़्स चयो, मुंहिंजो वापसि मोटी वञणु मुमकिन न आहे, उन करे मूंखे हाज़िर थियण जी इजाज़त अता फ़रमायो। उन वक़्तु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन कुझु अफ़ाक़ो थियो हो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जनाबे सैयदा अलैहिस्सलाम जिन खे फरमायो, ऐं धीअ इजाज़त ॾेई छॾियईं। इहो रूह कब्ज़ कंदड़ फ़रिश्तो इज़राइल आहे। इहा तुंहिंजे दर जी अज़मत आहे जो मलकुल मौत बि अंदरि अचण लाइ इजाज़त तलब करे रहियो आहे। हिन खां अॻु हिन कंहिंखां बि इजाज़त तलब न कई आहे, तलब कई आहे ऐं नई आईंदा कंहिंखां इजाज़त तलब कंदो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे फरमान ते जनाब सैयदा अलैहिस्सलाम इजाज़त ॾिनी। हज़रत इज़राइल रहमत जे झोंकनि वांगुरु दाख़िल थियो ऐं चयाईं, ऐं अहल बैत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अव्हां ते मुंहिंजो सलाम हुजे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अखियूं बंदि कयूं त जनाबे सैयदा ग़म सबबि बेहाल थी। सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जिस्म तर खे चिंबड़ी गिरियो करण लॻी। उन वक़्तु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अखियूं खोलियूं ऐं नईफ़ आवाज़ में फरमायाऊं, ऐं बतूल अलैहिस्सलाम, तूं हिन आयत खे तिलावत फरमा। तर्जुमो, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिर्फ़ु अल्लाह जो रसूल आहे। उन खां अॻु में काफ़ी रसूल आया। अगरि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मरी वञे या क़त्ल थी वञे त छा तव्हीं पुठियां मोटी वेंदव? सूरत आल इमरान आयत नंबर 144। आयत तिलावत करण बैदि जनाब सैयदा अलैहिस्सलाम तमामु घणो रुनी। पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खेसि पंहिंजे वेझो सॾियो ऐं आस्तगीअ सां कुझु फरमायो, जंहिंखे ॿुधी जनाबे सैयदा अलैहिस्सलाम खे कुझु सब्र आयो ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो रूह जिस्म अतर मां परवाज़ करे मालिक हक़ीक़ीअ सां वञी मिलियो।
हदीस शरीफ़ में मनक़ूल आहे त जॾहिं जनाब सैयदा अलैहिस्सलाम खां पुछियो वियो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं आस्तगीअ सां खेनि छा फ़रमायो, जंहिंसां खेनि सबुरु अची वियो त पाण फ़रमायाऊं त मूंखे